एॾे पांतर जेकर न सलाह करे निकिरूं हा त एतिरा पादर बि न खाऊं हा। अरे मां त खणी बांदर थियुसि। चिबरा कंहिं जाइ जा, हे सभु कुझु तुंहिंजी बेवकूफ़ी जे करे थियो आहे। तुंहिंजी बेवकूफ़ी जे करे मूं बि पादर खाधा आहिनि ऐं जाम खाधा आहिनि। तोखे कहिड़ो लाचार हो दिलावर खान जो नालो खणण जो? यार मुराद, जॾहिं त इहो कमु दिलावर खान करायो आहे त पोइ सांवल जो नालो छो वठूं? हा, अरे बेवकूफ़ चरिया, इन दिलावर खान त असांखे मौत जे मुंहं में मोकिले छॾियो आहे। हाणे इहो सॼो इल्ज़ाम सांवल वारनि जे मथां हणी इन मसइले खे उलझाइणो आहे। यार मुराद, जेतिरा कूड़ हणंदासीं ओतिरा पादर खाईंदासीं। असांजी भलाई इन में आहे त सच ॻाल्हायूं। अकबर खान खे बि सच घुरिजे। जंहिं ॾींहुं अकबर खान खे ख़बर पइजी वई न, उन ॾींहुं बंदूक हणी ॿिन्हिनि खे पूरो करे छॾींदो। यार मुराद, मां मरण नथो चाहियां। अरे चरिया, तूं वरी छा थो सम्झी त मूंखे वरी मरण जो शौक़ु आहे? अरे चरिया, जंहिं ॾींहुं अकबर खान असांखे मारण जे लाइ हथियार सिधा कया न, उन ॾींहुं मुंहिंजी कांच ई भिॼी वेंदी। यार मुराद, मुंहिंजी कांच त हिमल ई पुसी वई आहे। मां बि चवां त इहा धप किथां थी अचे? यार मुराद, पोयां थोरी पुसी आहे, ऐं बसि थोरी अॻियां पुसी आहे। हा, बाक़ी मूं त इहो ॿुधी, थी सघे थो त इहा कांच पोयां बि पुसी वञे। अरे चरिया, जेकॾहिं असां ॿिन्हिनि खे मौत खां बचणो आहे न, त रोज़ानी नवां नवां कूड़ हणणा पवंदा। जीअं अकबर खान सच ॿुधण जे लाइ असांखे पादर हणंदो रहे ऐं असां आसिरे में जीअंदा रहूं जेसीं ताईं धणी साईं थिए। ऐं सच, यार मुराद, सच न आहे ॻाल्हाइणो, सच न आहे ॻाल्हाइणो। जेकर न सच ॻाल्हायोसीं त सिधी बंदूक हणंदो सीने में। इन करे कूड़ ॻाल्हाइणो आहे, कूड़। कूड़ मों कमु वठणो आहे। हाई शाबाश।